नाज़रीन सॼे मुल्क में अॼु नव मुहर्रमुल हराम जा मातमी जुलूस बरामद कया पिया वञनि। सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम कया विया आहिनि, जॾहिं त अक्सर हंधनि ते मोबाइल फ़ोन सर्विस पिणु बंदि कई वई आहे। अॼु नव मुहर्रमुल हराम जे मौक़े ते कराची समेत मुल्क जे समूरनि नंढनि वॾनि शहरनि में मातमी जुलूस बरामद कया पिया वञनि। उन हवाले सां हुकूमत सॼे मुल्क में ख़ासि तौर ते हसास शहरनि ऐं इलाइक़नि में सख़्त हिफ़ाज़ती क़दमनि तहत पुलिस, रेंजर्स ऐं फ़ौज जी नफ़री मुक़ररु कई आहे, जॾहिं त अमन अमान लाइ हसास हंधनि ते मोबाइल फ़ोन ऐं इंटरनेट सर्विस जुज़वी तौर ते मुअतल कई वई आहे। उन खां अलावा मोटरसाइकिल जी ॿेल सवारी ते बि पाबंदी आहे। सिक्योरिटी इंतज़ामनि जे सिलसिले में इंतज़ामिया जुलूसनि जे रस्तनि ते कंटेनर ऐं ख़ारदार तारूं लॻाए रोड ब्लॉक करे छॾिया आहिनि, जॾहिं त मरकज़ी इलाइक़नि खे हर तरफ़ खां सील करे ज़ाइरीन खे वॉक थ्रू गेट्स ज़रिए दाख़िल थियण जी इजाज़त ॾिनी वई आहे। कराची में नव मुहर्रमुल हराम जे मौक़े ते मरकज़ी जुलूस नश्तर पार्क खां 1 वॻे निकिरंदो, जेको एमेजिना रोड, सदर जी एम्प्रेस मार्केट ऐं तिब्बत सेंटर खां थींदो खारादर जे इमाम बारगाह हुसैनिया ईरानिया ते नहर थींदो। हैदराबाद में कदमगाह मौला अली समेत मुख़्तलिफ़ हंधनि तां मातमी जुलूस बरामद थी रहिया आहिनि। मीरपुर ख़ास, ठट्टो, बदीन, उमरकोट, थरपारकर, दादू, लाड़काणो, सखर ऐं शिकारपुर समेत नंढनि वॾनि शहरनि मां मातमी जुलूस बरामद थी रहिया आहिनि। रुकनबुर्ड़ा में नव मुहर्रमुल हराम जे हवाले सां 50 खां वधीक इमाम बारगाहुनि तां या हुसैन अलैहिस्सलाम जी सदाउन ऐं अज़ादारी सां मातमी जुलूस बरामद थिया। सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।